इते मांखे ॿुधायूं त बिजली जे ब्रेकडाउन सबबि कराची खे पाणी जी फरहामी कंदड़ लाइन फाटी पई आहे। धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि 72 इंच कतर AMS जी पाइप लाइन फाटी पई। मुतासिर लाइन जी बहाली जो कम हंगामी बुनियादनि ते जारी आहे। वाटर कॉर्पोरेशन तर्जमान जो चवणु आहे मुतासिर लाइन जी मरम्मत जो कम 24 कलाकनि में मुकमल कयो वेंदो। चीफ इंजीनियर वाटर कॉर्पोरेशन जो चवणु आहे शहर खे मुतबादिल लाइनुनि ज़रिए पाणी जी फरहामी जारी आहे। अहम ख़बरवां सां शेयर कयूं पिया। बिजलीअ जे ब्रेकडाउन सबबि कराची खे पाणी फराहम कंदड़ लाइन फाटी पई। धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजलीअ जे ब्रेकडाउन सबबि 72 इंच जी कतर AMS जी पाइप लाइन फाटी पई। मुतासिर लाइन जी बहाली जो कम हंगामी बुनियादनि ते जारी आहे। वाटर कॉर्पोरेशन तर्जमान जो चवणु आहे त मुतासिर लाइन जी मरम्मत जो कम 24 कलाकनि में मुकमल कयो वेंदो। बिजली जी ब्रेकडाउन सबबि कराची खे पाणी फरहाम कंदड़ लाइन फाटी पई आहे। धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि 72 इंच कतर MS जी पाइप लाइन फाटी पई आहे। मुतासिर लाइन जी बहाली जो कम हंगामी बुनियादनि ते जारी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जे रिपोर्टर रोशन भोपाणी खां। जी रोशन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, गुज़िर रात बरसात सबब धाबे पंपिंग स्टेशन में बिजली जो ओचितो ब्रेकडाउन थियो जे सबब 72 इंच जी 5 नंबर जेका लाइन आहे उहा मुतासिर थी आहे। जे सबब कराची जे जेका मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि खे पाणी जी सप्लाई जेका मुतादिल लाइन आहे उन मां कई पई वञे। वाटर बोर्ड इंतज़ामिया जो चवणु आहे त 24 कलाकनि जे अंदरि लाइन जो मरामती कमु जेको मुकमल करे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी बहाल कयो वेंदो। पाणी जी जेको आहे धाबे जी पंपिंग स्टेशन आहे मुख़्तलिफ़ जेके कॉलोनी आहे हुन में काए पियो जे सबबि पाणी घरनि में दाख़िल थियो। शहरी जेके सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणु लॻा। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नाक़िस मटेरियल सां जेको ज़रीन खां मालूम थियो आहे जेको लाइन नंबर 5 जो मरामती कमु कयो वञे थो जे सबबि लाइन जेका आहे हर रोज़ जेका आहे फाटी पए थी। जी ठीकु आहे रोशन, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।